नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पंगरियो खां ख़बर ॾींदा हलूं त पंगरियो समेत बदीन ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि में पब्लिक हेल्थ खाते पारां हिकु निजी कंपनी खे ठीके तौरु ॾिनल 85 आर ओ प्लांट मां 8 महीननि खां बंदि पियल आर ओ प्लांट ते मुक़ररु कयल 150 मुलाज़िम खे 8 महीननि खां पघारूं न मिली सघियूं आहिनि। मुलाज़िमनि जो मासूम ॿारनि सां गॾु प्रेस क्लब पंगरियो अॻियां एहतजाज मुज़ाहिरो करे मीडिया सां ॻाल्हाईंदे चांद लुंड, जान मोहम्मद ऐं ॿियनि ॿुधायो त बदीन ज़िले में करोड़े रुपयनि जी लागत सां लॻल 85 आर ओ प्लांट गुज़िरियल 8 महीननि खां बंदि पियल आहे, जंहिं सबबि इलाइक़े में पाणी जी शदीद खोट पैदा थी वई आहे ऐं जंहिं सबबि ॻोठाणा गंदो पाणी वापराइण ते मजबूर आहिनि, जंहिं सबबि अनेक पेट जूं बीमारियुनि में मुब्तला आहे। आर ओ प्लांट ते मुक़ररु कयल 150 मुलाज़िमनि खे 8 महीने खां पघारूं न मिली सघियूं आहिनि, जंहिं सबबि संदुसि मासूम बचड़ा फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हिननि सरकार खां मुतालबो कयो त संदुसि रहियल पघारूं ईद खां अॻु में ॾिनी वञनि, जीअं हू पंहिंजे मासूम बचड़नि खे ईद कराए सघनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।